जैकबाबाद में शिकारपुर नाके वटा कार मां नौजवान लाश हथायो आहे। इलाइक़े वासियुनि जे तलाह ते पुलिस पहुची लाश तहवील में वरतो। नौजवान जी सुञाणप हकबाहू पाड़े वासी अख्तर अली चांडियो तौर थी आहे। नौजवान जे सोट जो चवणु हो त कंहिं सां बि दुश्मनी नाहे। अख्तर सुबुह सवेर घरां निकिरी वियो हो। नाज़रीन, पुलिस जो चवणु हो त मामले जी जांच कई पई वञे। जल्द हक़ीक़तूं साम्हूं आंदियूं वेंदियूं। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। जैकबाबाद में शिकारपुर नाके वटा कार मां नौजवान जो गोलियूं लॻल लाश हथायो आहे। इलाइक़े वासियुनि जे इत्तला ते पुलिस पहुची लाश तहवील में वरतो। नौजवान जी सुञाणप हकबाहू पाड़े वासी अख्तर अली चांडियो तौर थी आहे। नौजवान जो सोट जो चवणु हो त कंहिं सां बि दुश्मनी नाहे। अख्तर सुबुह सवेर घरां निकिरी पियो हो। तफ़सील मालूम कंदासीं सिम टीवी न्यूज़ जे रिपोर्टर ज़ैन सरकी खां। जी ज़ैन सरकी, कहिड़ा तफ़सील आहिनि? थाणे जी हद शिकारपुर रोड ते सुई के साफ़ी भरिसां हीउ जेको पल्टस कार मां नौजवान आहे उनजो गोली लॻल लाश हथायो आहे। इलाइक़े वासियुनि पुलिस खे इतला कयो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची करे नौजवान जे कार में पियल लाश पंहिंजी तहवील में वठी छॾियो आहे। पुलिस जेको कार पंहिंजी तहवील में वठी छॾिया। उन मौक़े ते DSP ख़ुदाबख़्श पाण चवणु हो त नौजवान जी जेकी सुञाणप आहे उहा अकबर अली चांडियो तौर थी आहे। हीउ जेको आहे पंहिंजो हकबाहू माला जो रहवासी आहे। हिनजी बेकरी जो मालिक आहे। हिन खे जेको गोली लॻल आहे कई पिया त हिन खे छो ऐं छाजे करे क़तल कयो आहे या ॿियो को क़तल जो कारण आहे। हिन जी फौतगी जो कारण थी सघे थो। उन सिलसिले में जेको फौती जा वारस आहे उनजो वालिदो जेको आहे अकबर चांडियो ऐं जो सोट फौती जो सोट हुनजो त असांजी का बि दुश्मनी न आहे। ऐं असांजो नौजवान सुबुह जो सवेर जेको आहे बेकरी ते वेंदो हो। 6 बजे 5 बजे आधार टाइम उथी करे बेकरी खोलींदो हो। अॼु बि मामूल बेकरी खोलण वियो त हू लाश जो फोत क़तल थियण जो इतलाह मिलियो आहे। ऐं असां हिते पहुता आहियूं। हुनजो त कोन्हे असांजे कंहिंसां का बि कोन्हे। ऐं जेको असांजे नौजवान खे छो क़तल कयो आहे पोस्टमार्टम करण बाद लाश घर पहुचण ते घर में कोराम मची वियो। ॿुधायो वञे पियो त हीउ पीउ जो अकेलो पुटु हो ऐं 3 भेणनि जो अकेलो वारिस हुयो। उनजे करे घर में जेको कोराम मची वियो आहे। सूरत हाल आहे। ॿिए पासे पुलिस चए थी त असां हिन मामले जी जांच कयूं था। हिन जे क़तल जी जांच कयूं था ऐं तमामु जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। क़तल जो कारण बि जेके क़तल थियो कातिल गिरफ़्तार कंदो ऐं क़तल जो कारण बि ज़ाहिर कयो वेंदो। महिरबानी ज़ैन सरकी तफ़सील ॾियण लाइ।